SHO हाला इमामदीन दाहानी SSP मटियारी मोहम्मद कलीम मलिक जी हिदायतुनि ते हाला थाणे जी चार्ज संभालींदे ई मंशियात ऐं समाजी बुराइनि ख़िलाफ़ अहम कदम खंया आहिनि। उन हवाले सां वधीक तफ़सील ॿुधाए रहियो आहे हाला मां CN न्यूज़ जो रिपोर्टर फरमान खान। जी फरमान, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल आयशा, SHO हाला इमामदीन दाहानी SSP मटियारी मोहम्मद कलीम मलिक जी हिदायतुनि ते हाला थाणे जे चार संभालींदे कानून जो बेआवाज़ डंडो खणी मंशियात फरोश, चोरनि, पताखोरनि ऐं गैरक़ानूनी धंधा कंदड़नि ख़िलाफ़ पको पै करे पंहिंजी पुलिस स्टाफ जे तजुर्बेकार एहलकारनि खे गॾु वठी शहर में पैदल गश्त कयूं आहे, जीअं हाला शहर खे पुरअमन रखियो वञे। जॾहिं त पुलिस रोज़ानो शाम जो शहर ॾांहुं ईंदड़ वेंदड़ रस्तनि ते स्नैप चेकिंग देर ताईं बेसबब होटलनि ते वेठल शहर में आवारा फिरंदड़ माण्हुनि खां पुछा गछा करे रही आहे। दुकाननि ते सरियाम नशे आवर सोपारियूं गुटका विकिरो कंदड़ ख़िलाफ़ कार्रवाइयूं जारी आहिनि। SHO इमामदीन दाहानी कानून जे डंडे जे ज़ोर ते समाजी बुराइनि जे ख़ात्मे लाइ पुरज़म आहे, जंहिं शहरी पारां भरपूर वाकाण कई पई वञे। जी